नाज़रीन, टंडो जाम वेझो राहु की शाख में पानी के चाड़ सबब इलाइक़े वासी सख्त परेशानियुनि के मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे मोहम्मद ख़ान जमाली। टंडो जाम में भरपासे के इलाइक़नि में हालिया बरसातन का पोइ शाखन में चाड़ ऐं बंद कमज़ोर हुजण सबब इलाइक़े वासी परेशान हाल आहिनि। टंडो जाम लग राहु की शाख में पानी जो चाड़ वधण ऐं बंद कमज़ोर हुजण सबब टंडो केसर वासी पंहिंजी मदद पाण तहत राहु की शाख में लगंदड़ खंड ऐं रूणू बंद करण की कोशिश में ॾींहुं राति मसरूफ़ अमल आहिनि। गवर्नमेंट शुरू में जेकॾहिं प्लानिंग करे हा त हिननि जा बंद सही नमूने ठाराया त एतिरो नुक़सानु कोन थिया। ऐं हाणे गवर्नमेंट सोचियो त मथे ॿुॾनूं था तमामु वॾा वाह टुटंदा घणो नुक़सानु थींदो। हीअ जेको एरिया तव्हां ॾिसो पिया न, इहा एरिया जेका आहे इन में खॾा तमामु वॾा हुआ, हुननि गवर्नमेंट ही टोड़ायो, इन जे करे इहे खॾा भरबा कुझु पाणी लहंदो। हाणे उहो अंदाज़े खां ॿाहिरि थी वियो आहे, पाणी फुल थी विया न, हाणे को गुंजाइश कोन्हे। छो करे तव्हां ॾिसो त हिकिड़ी त शाख जी पंहिंजो फ्लो ऐं ॿियो माण्हुनि जो जेको छोड़ आहे उहो तमामु ख़तरनाक आहे। उन जे करे जेको सो ओवरफ्लो ऐं हींअर जेको तव्हां एरिया ॾिसी चुको आहे तमामु बर्बाद थी चुका आहिनि। माण्हुनि जा त बनियूं त हुई तबाह थी चुका आहिनि। हाणे त घरनि ते बि पाणी रसे, माण्हू बेघर थी चुका आहिनि। मेन गेट खां बंदि थियणु घुरिजे। ॿियो त को ज़रिए कोन्हे, बिला तव्हां ॾिसो पाणी शाख जी लेवल काफ़ी मथे अचे पियो। असांजो इहो ई आहे त ॿी हेल्प असांखे खपे ई कान, हिते पाण मदद तव्हां ॾिठो आहे ॻोठ वारा पंहिंजी मदद आहे सभु बंदि करे वेठा आहिनि। असांजे ओॾे केरु बि ध्यानु नथो ॾे, हितां खां पाणी सभु असां वटि पियो अचे, पासा कुंड असांजा घर सभु ॿुॾी हलिया आहिनि। डायरेक्ट टंडे केसर के ये टंडे केसर के अटप करे थो, हिनमें ॿ टे पैरनि जी आहे। हीउ लुड़े थो टंडो केसर हिकिड़े ॿिनि चइनि पैरनि में तबाही में आहे, तबाही में आहे। हीउ पाणी एतिरा पाणी पिया अचनि, पाणी थोरी एतिरो असां टंडो केसर बर्दाश्त करे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त लाॻापियल अख़्तियारनि ऐं एरीगेशन अमले खे राहु की शाख में पाणी घटिराए मथां खां राहु की शाख में लॻंदड़ लिफ्टनि ज़रिए पाणी जे छोड़ वारे अमल ते कंट्रोल कयो वञे त जीअं टंडो केसर सां गॾु ॿियनि ॻोठनि जी ग़रीब आवाम जे अजनि खे बि बचाए सघिजे। कैमरामैन हदीबख्श ख़ासकेली सां गॾु मोहम्मद ख़ान जमाली, धरती TV न्यूज़, टंडो जाम।